हूँ त माण्हू सदाई ऑफिस में वेठल कामोरनि ख़िलाफ़ शिकायतूं कंदे कॾहिं बि बस नाहिनि कंदा, पर अक्सर रेवेन्यू खाते जूं शिकायतूं कंदे इहो इल्ज़ाम ज़रूरु हणंदा आहिनि त बिना रिश्वत ऐं वास्ते जे को बि कमकार नथो थिए। वाक़ई जिते अवाम जो को धणी धोड़ी नाहे हूंदो उते ऑफिसरनि जी पंहिंजी मर्ज़ी हलंदी आहे। अहिड़ी ऑफिस सिंध हुकूमत तरफ़ां बदीन में क़ाइमु कई वई आहे, जंहिंजो नालो लारंस अवामी सहूलियत घर ऑफिस जे नाले सां आहे, जिते ज़मीननि प्लाटनि जी रजिस्ट्रेशन कई वञे थी, जंहिंखे ऑनलाइन सिस्टम पिणु चयो वञे थो, जिते रोज़ानो समय ॿाराड़ियुनि खां अबोज ग़रीब मिसकीन माण्हू तोड़े ज़मीनदार पंहिंजे ज़मीन जे खातनि तोड़े प्लाटनि जा दस्तावेज़ खणी ऐं उते मौजूदु ऑफिसरनि जे अॻियां साईं कंदे नज़र अचनि था। पर उन ई ऑफिस में वेठल कामोरनि ऐं ॿिए अमले तरफ़ां उन्हनि मुश्किलातुनि में फाथल माण्हुनि जा जाइज़ कम वक़्त सिर करण बजाए संदन मुश्किलातुनि में वधीक इज़ाफ़ो कयो वञे थो। ऑफिस ते मौजूदु माण्हुनि मीडिया जे नुमाइंदनि खे ॾिसी जॾहिं शिकायतुनि जा अंबार खोले छॾिया त ऑफिस इंचार्ज अब्दुल मजीद उन्हनि माण्हुनि ते पंहिंजा हथ सेकणु शुरू कया। सच ॿुधण बजाए सच खे दॿाइण लाइ न रुॻो उते कम लाइ आयल माण्हुनि खे दाबा ॾिना, पर रजिस्ट्रार इंचार्ज अब्दुल फत्ताह मेमण साहब घटि कोन कई। चालू थी तो मेरी बंद करो अल्लाह के हद नजर असे अवाम में नौकर असे नौकर है सिविल ने नौकर है जो आवाज है ऐसा है आवाज है ये है सिविल में किना अलिया टैक्स खाण वाला सिद्ध को टैक्स में टैक्स ना खाओ मान का सनी करना रखा है मान पे लाइट अरे तवावी बंद यार यार बंद घणी दे भैया कल रजिस्टर की कल कल इनका बेहतर ऑफिस में ताला आड़ो मां करा वही मरी गए रुगो बस ते लाइट जो बानो टेबल बानो लगो पे पंजो सर्विस कोने का लिंक टाउन है मोइला बेंगलो दिल्ली का जो मसलो छा है किथा आया था असा गुलाड़ची गए टे डी खोटी कंपनी में जॉब करदा आयो आया रजिस्ट्री मामलो बुगा वेठा आयो थे घणा दी थिया केड़ो मसलो है ताजो मसलो है एंट्री कदे का आया सुबह का वेठा आयो रोज ईंदा आयो अज आया ख़ैर मीडिया खे त मौक़िफ़ न ॾिनो साहब, पर सख़्त कावड़ ऐं तपिश में अची सिस्टम ख़राब हुजण जो जवाब ॾियण लाइ ऑफिस जो दरवाज़ो ई बंदि करे ऑफिस अंदरि वेही रहियो। रोज़ानो मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें पंजाब खां ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां आयल माण्हुनि एहतजाज बि कयो ऐं मीडिया अॻियां सभई राज़ खोले छॾिया। अवामी सहूलियत घर लारस ऑफिस जे अमले जे रवानी इंचार्ज जी बदतमीज़ी जो नोटिस वठण ऐं हिननि खातेदार मर्दनि औरतनि रोज़े में हुजण जो जवाज़ ॼाणाईंदे चयो त हू रोज़ानो अची हिते परेशान थियनि था। हिननि सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कंदे घुर कई आहे त हिन ऑफिस में वेठल इंचार्ज ऐं संदसि अमले खे ज़िले बदर कयो वञे ऐं हिते ईमानदार ऑफिसर ऐं ॿियो अमलो मुक़ररु करे ईंदड़ माण्हुनि जा जाइज़ मसइला हल कया वञनि। कैमरामैन गुलाम हुसैन चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहाणी, मीडिया जा HD न्यूज़ बदीन।